हाजी लकुड़ा हाजी लकुड़ा अरे साइल जियोत माता खाली पी मेहर जो वाड़ो छदे हिते अची लिखियो है वो बे कुत्तन जी कत वांगुर पोया लगाया है हां हिकु ही खड़ा था तुझी हिन उम्र में तुझे पोया छो लगंदासी अरे मुखे तामा खूब थोते ता डेंजरस मांगो डेंजर मांगो साजो कोफ असां कारा आयूं पर खानदानी कारा आयूं तोखे कारो कोन कंदासी कारण के खीर प्यारीदा ये न अरे ता मुझे माल मिल्कियत ते कब्जो करण वारा ता मुखे सुन्यू करे छड़वा पुत्र के मुजन खीसन में कड़क नोट हूंदा कड़क नोट पर हाणे मुझे खीसन में अजीब मखलूक थी रहे अजीब मखलूक थी रहे नाग थई नाग हाजी यही तक सच्ची पची नाग है कहे तो तुझे खीसे में तहां विधवा पुत्र नाग मुझे खीसे में हेठ तव ता मुखे मारण पिया चायो हां न हाजी साहब असां जो या बच्चा आयूं अरे बच्चा ना हो मुझा बच्चा ता मुझे ला बच्चा हो बच्चा हिकड़ो कारो बियो अधोरो कारो ता बई डेढ़ जना गडजी सलाहू सवा बक मुझी माल मिलकत ते कब्जो करता तू मुझे ला नमरूद जो पोटो ऐ हे फिरोन जो डोटो ता बिनी मां त मुखे डप आहया है पर हुन नाथूरी पुलिस वारे मां बि डपो बाक़ी हू शरीफ माण्हू जो को कबर ते वेठो जे मुखे मोचड़ा हया ऐं उहे पादर मुखे तहां ई हणाया पुट मुखे हाणे सभु ख़बरूं पे थियूं पवन बाबा हाजी जो इलाज कराइणो पंजे पुट लकुड़ जे दिमाग जे दरिया मां शीख निकिरी वई आहे लगे तो इनके डॉक्टर ने वठी हलणो पवंदो हिन जो इलाज कराइणो पवंदो मां सभु सम्झां थो पुट एतिरो नादान को हाँ 75 साल उम्र ता मुखे पुट बई जना गरजी एड़ी सुई हण सा चायो जो मुझा सब सामान ही सड़ीदा अरे उठो मां पंजो माल सोन रीन किथे लिकाइण थो वञा खबरदार जे करे ता मुझो पीछो कयो हाजी लकुड़ा गाल त ॿुधो मुझे बुधण वारा पटड़ आउट ऑफ ऑर्डर है यार ॿुध त सही थोड़ा हल हाजी सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।